ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। फैज़गंज अली नवाज़ वाह के आरडी 126 वटां 10 फुट गारो फसल पानी हेठि आरडी 120 खां 152 ताईं पक्की लाइनिंग खां वाह रहियल आहे। जल्द पक्की लाइनिंग कराई ॾिनी वञे। आबादकार ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। फैज़गंज अली नवाज़ वाह के आरडी 126 वटां 10 फुट गारो फसल पानी हेठि आरडी 120 खां 152 लाइन पक्की लाइनिंग खां वाह रहियल आहे। जल्द पक्की लाइनिंग कराई ॾिनी वञे। आबादकारनि जो एहतजाज। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। फैज़गंज अली नवाज़ वाह के आरडी 126 वटां 10 फुट गारो फसल पानी हेठि आरडी 120 खां 152 ताईं पक्की लाइनिंग खां वाह रहियल आहे। जल्द पक्की लाइनिंग कराई ॾिनी वञे। आबादकार ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। फैज़गंज अली नवाज़ वाह के आरडी 126 वटां 10 फुट गारो फसल पानी हेठि आरडी 120 खां 152 लाइन पक्की लाइनिंग खां वाह रहियल आहे। जल्द पक्की लाइनिंग कराई ॾिनी वञे। आबादकारनि जो एहतजाज। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।